घोटकी अॻूणे सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह ख़ान धारे जो म्यूनिसिपल कमेटी घोटकी जे चेयरमैन जाम आसिफ रज़ा ख़ान धारे जो रहमो वाली में क़ाइम शहीद राणी बेनज़ीर भुट्टो पार्क जो दौरो कयो। दौरे दौरान चीफ म्यूनिसिपल ऑफिसर कमर ज़मा इंदड़ फोकल पर्सन सिकंदर अली लाखो राजा अफ़ज़ाल हैदर शहीद राणी बेनज़ीर भुट्टो पार्क में लगायल लाइटिंग फुहारनि झूलनि वॉकिंग ट्रैक वणकारी ऐं ॿियनि पार्क जी सूरतहाल बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणे सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह ख़ान धारे जो चयो त शहीद राणी बेनज़ीर भुट्टो पार्क घोटकी जी अवाम लाइ वॾो तोहफ़ो आहे। सॼी दुनिया जी कंहिं बि शहर जी तरक़ी ऐं ख़ूबसूरती जो दारोमदार पार्कनि ते हूंदो आहे। घुसट घुट ऐं ॿूसट जे माहौल में घोटकी वासियुनि खे तफ़रीह लाइ फैमिली पार्क ॾिनो वियो आहे, जंहिंखे अञा बि वधीक ख़ूबसूरत बणायो वेंदो। चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी जाम आसिफ रज़ा ख़ान धारे जो ऐं संदसि टीम जी कोशिश सां पार्क खे ठाहियो वियो आहे। हुन चयो त सॼी सिंध जे भेट में सभ खां वधीक तरक़ियाती कम घोटकी म्यूनिसिपल कमेटी कराया आहिनि। घोटकी या पन्नो आकिल मां जितां बि मुंतख़िब थियो आहियां त ज़ाती कोशिश रही आहे त रुॻो ॻाल्हियुनि बदिरां अमली तरह कमु कजे। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे म्यूनिसिपल कमेटी घोटकी जे चेयरमैन जाम आसिफ ख़ान रज़ा धारे जो ऐलान कयो त म्यूनिसिपल कमेटी घोटकी पारां नवंबर जो महीनो रांदियुनि जो महीनो करे मल्हायो वेंदो, जंहिं दौरान सकावती रांदियूं मलाखड़ो ऐं ॿिया स्पोर्ट्स जा इवेंट कराए घोटकी जे माण्हुनि खे तफ़रीह मुहैया कई वेंदी। हुन चयो त हिन पार्क खे ख़ूबसूरत बनाइण जी दिली ख़्वाहिश हुई। ॿारनि खे ख़ुशि ॾिसी दिली ख़ुशी थींदी आहे। जाम आसिफ रज़ाक धारे जो चयो त रहमो वाली पार्क खां पोइ पब्लिक पार्क ऐं अनवराबाद पार्क खे बि बहितर ऐं ख़ूबसूरत बणायो वेंदो। इन मौक़े ते सलीमुल्लाह ख़ान कलवड़, अख्तर ख़ान सिंघड़, सैयद माजिद अली शाह, मोहम्मद इस्माइल, सरदार बगन ख़ान कलादी, रईस अब्दुल रऊफ़ कोलाची, राणा अदनान, राना आबिद, नदीम मलक, मुमताज़ महर ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।